खैरपुर नाथन शाह का ख़बर शामिल कंदासीं। अब्दुल गफ़ार आलमानी की रिपोर्ट मुताबिक़ खैरपुर नाथन शाह बोर बचाव कमेटी के सॾ ते एहतजाज जो सिलसिलो जारी। खैरपुर नाथन शाह बोर बचाव कमेटी अॻुवाणनि मौलाना अनवर खुआरो, मुनीर अहमद शेख, फ़कीर अली हसन जावरी, फ़कीर मोहम्मद शेख, ग़ुलाम मोहम्मद गादी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त केन शाह 2 भेरा ॿुॾी चुको है। हाणे 3 भेरो हथरादू ॿोॾ आणे केन शाह के ॿोड़ण जूं साज़िशूं थी रहियूं आहिनि। वज़ीर आला सिंध मुराद अली शाह जो दौरो हिकु ड्रामो ऐं केन शाह वासियुनि जे फटनि ते लूण बुरकण हुयो। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त कारी मोरी जो किरियल मलबो कढरायो ऐं बलोचिस्तान में ईंदड़ पानी जो रुख हमल ढंढ खां FP बंद में छोड़ करे मंछुर ढंढ में मोकिलियो वञे। जेकॾहिं पानी MNV ड्रेन में छॾियो वियो त केतिरा ई शहर ॿुॾी तबाह थी वेंदा। रोज़गार जी पोखाई न करे सघिया, उन्हनि सां बि ज़ुल्म कयो अथनि। हाणे मां इहा इल्तिजा कंदुसि त MNV ड्रेन जा हिकिड़ो कबर न बल्कि 2 कबरनि खे साफ़ सुथरो कनि, उन्हनि खे दुरुस्त कनि। जे न कंदा त असां एहतजाज असांजा हलंदा रहंदा, असां न मुड़ंदासीं, असां हिन CM हाउस जो घेराव कंदासीं। असां सभु दोस्त गॾिजी करे असांजे पंहिंजो जिता था ॾियूं त खैरपुर नाथन शाह वरी बार ॿुॾणु नथो घुरे। ये आख़िरी डिफेंस लाइन है, जेकॾहिं हिनखे पिचिंग न थी त पोइ असांजा शहर ॿुॾंदा। हे ज़ालिम, हे जाबिर हुक्मरान जेके आहिनि, हे 3 दफ़ो असांखे ॿोड़ाइणु चाहिनि था। वज़ीर आला ताज़ो आयो, उहो असांजे ज़ख़्मनि जे मथां लूण बुरके वियो आहे। असां उनजे दौरे जी मज़म्मत कयूं था। उहो दौरो न हो बल्कि असांजे शहरनि खे ऐं खैरपुर नाथन शाह जे अवाम खे होजन खे हिकिड़ी वार्निंग ॾियणु आयो त तव्हां ॿुॾंदव हर सूरत में, ऐं उहो पंहिंजो पाण खे बरी ज़िम्मा कराइणु आयो। पर यादि रखो, तव्हां 15 साल असांजे मथां हुकूमत कई आहे। तव्हां ज़ालिम, तव्हां ज़िम्मेवार आहियो हिन बोर जा। पहिरीं बोर बि तव्हांजे दौरे हुकूमत में आई 2010 में, 22 में बि तव्हांजे दौरे हुकूमत में ॿोॾ आई। हाणे 30 बि असांखे तव्हां ॿोड़ाइण था चाहियो, पंहिंजा मख़सूस मफ़ाद हासिल करणु था चाहियो। पर हाणे ईअं कोन थींदो। जेकॾहिं असांजा घर ॿुॾंदा त पोइ तव्हांजा घर बि महफ़ूज़ न रही सघंदा। जेकॾहिं असां ॿुॾासूं त तव्हां बि पोइ ख़ुशि रही कोन सघंदो। वज़ीर आला खे ॿुधाइण था चाहियूं, मुमकिन आहे माता खैरपुर नाथन शाह जो अवाम उथे ऐं तुंहिंजे घर जो घेराव करे, तुंहिंजे महलनि जो घेराव करे, वज़ीर आला जो घेराव करे, वज़ीर आला हाउस जो घेराव करे, त तूं इंशाअल्लाह बची कोन सघंदे। हे ख़ेज़ो ग़ज़ब उथियो आहे। हाणे इंशाअल्लाह अज़ीज़ तोखे असां इहा मनमानी करणु कोन ॾींदासीं इंशाअल्लाह।